लाड़काने डिवीजन ऐं दादू ज़िले में बरसात मुतासिरन जी बहर ऐं बरसाती पानी निकाल थियण बाबति लॻपियल इंतज़ामिया जे अमलदारनि अदालत में रिपोर्ट जमा कराए छॾी। सिंध हाई कोर्ट लाड़काने बेंच में सीनियर वकील सरफराज़ जतोई, एडवोकेट रफ़ीक अहमद अबड़ो, एडवोकेट इनायतुल्लाह मोरियो ऐं ॿियनि तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्तुनि ते गॾियल ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट लाड़काने जी डबल बेंच जस्टिस नअमतुल्लाह फुलपोटो ऐं जस्टिस ख़ादिम हुसैन तुनियो जी सरबराही में दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई वई। ॿुधणी दौरान कमिश्नर लाड़काणो घंवर लग़ारी, डिप्टी कमिश्नर लाड़काणो तारिक मंसूर, म्यूनिसिपल कमिश्नर लाड़काणो सैयद अमदाद अली शाह, डिप्टी कमिश्नर कशमोर मुनव्वर अली मिठियानी, डीएचओ लाड़काणो सैयद अतहर हुसैन शाह, डिप्टी कमिश्नर जैकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख, डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट आबिद अली ऐं ॿिया अमलदार अदालत में पेश थिया। लाड़काने डिवीज़न ऐं ज़िले दादू जे लॻपियल अमलदारनि मुतासिरनि खे फ़राहम कयल सहूलियतुनि ऐं पाणी जी निकाली जे हवाले सां अॻभराई रिपोर्ट अदालत में पेश कई। सिटीज़न कमेटी जे सरबराहनि तरफ़ां रिपोर्ट पेश न थियण ते अदालत ॿुधणी 21 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी।